छाकाण तकी तो कंदी ना भी बेड़ी मूर न अचणी आ जे तू बचियो वणजारा तोखे बुकारे विंदासी। सिंधी अदबी संगत चंदो मोहम्मद खान ऐं साथ सिलाई तंज़ीम चंदो मोहम्मद खान पारां मारी डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन मारवी समाजी तरक़ियाती तंज़ीम ABCD सिंध ॻोठ सुधार संगत जे सहकार सां टंडो मोहम्मद खान में साञावंद औरतन सुघड़ सूरमेन जी मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सिंध जी सुघड़ ऐं साञावंद औरतन सुहिणी पारस फिरदौस सांगी नज़ीर नाज़ कुरैशी फरहीन मुगल ज़ैबुन्निसा मल्हा शबाना चांडियो सिंधिया सुमरो नाज़िश प्रोफेसर फरहाना बलोच अस्मा राबिया समूह मलका खान नुज़त शीरीन ऐं हनीफा बलोच समेत औरतन ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में गफ़ार अवेयरनेस थिएटर ग्रुप ऐं नारी डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां सकाफ़ती टेबलोज पेश कया विया। इन मौक़े ते लोक फनकारा सोनिया सुमरो सायरा सुमरो सिंधिया सुमरो मुस्कान चांडियो बांसुरी नवाज़ पहलवान शहर बहितरीन फन जो मुज़ाहिरो करे औरतन जी मच कचहरी खे चार चंड लॻाए छॾिया।